ब्रेकिंग न्यूज़ शेयर कनालू खानोट खां राजड़ी प्राइमरी स्कूल में उस्ताद न हुजण सबबि इल्मी सरगर्मियूं मुअत्तल आहिनि। इंडस हाईवे ते एहतजाज कयो वियो आहे। स्कूल में मुक़रर उस्ताद न अचण सबबि असांजे मासूम ॿारनि जी तालीम सख़्त मुतासिर थी रही आहे। मुज़ाहिरीन पारां इहो चयो वियो आहे। ख़बर असां खानोट खां शेयर कयूं। राजड़ी प्राइमरी स्कूल में उस्ताद न हुजण सबबि इल्मी सरगर्मियूं मुअत्तल आहिनि। इंडस हाईवे ते एहतजाज कयो वियो आहे। स्कूल में मुक़रर उस्ताद न अचण सबबि असांजे मासूम ॿारनि जी तालीम सख़्त मुतासिर थी रही आहे। मुज़ाहिरीन जो इहो चवणु आहे। शिकायतुनि बावजूद बि तालीम खाते जा ऑफिसर को बि नोटिस नथा वठनि। उस्ताद मुक़रर करे ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो वञे, मुतालबो कयो वियो आहे। ख़बर असां खानोट खां शेयर कयूं। राजड़ी प्राइमरी स्कूल में उस्ताद न हुजण सबबि इल्मी सरगर्मियूं मुअत्तल आहिनि। इंडस हाईवे ते एहतजाज कयो वियो आहे। स्कूल में मुक़रर उस्ताद न अचण सबबि असांजे मासूम ॿारनि जी तालीम सख़्त मुतासिर थी रही आहे। मुज़ाहिरीन जो इहो चवणु आहे। शिकायतुनि बावजूद बि तालीम खाते जा ऑफिसर को बि नोटिस नथा वठनि। उस्ताद मुक़रर करे ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो वञे।